नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी ऐं आवां आयशा हैदर। रिपोर्ट यूसुफ रिन। नाज़रीन दुनिया में सिहत जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे पर अफ़सोस नवाब वली मोहम्मद वासी सिहत जी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। शहर जे अस्पताल में नई एम्बुलेंस नई वरी एमरजेंसी जी सहूलियत आहे। सफ़ाई न हुजण करे घिटनि रस्तनि ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। नालियूं उबतियूं वहण लॻियूं। वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे नुमाइंदे यूसुफ रिन सां। जी यूसुफ, छा तफ़सील सेहत जो आहिनि? आलमी ॾींहुं पूरी दुनिया में मल्हाए पियो वञे। अफ़सोस चवणो थो पए ही जेके मासूम बचड़ा आहिनि ही नालियूं क्रॉस करे स्कूल वञनि था, छाकाणि त सफ़ाई न हुजण जे करे जेको गंदो पाणी आहे ओवरफ्लो थी वियो आहे। ही मोरियूं आहिनि, पाणी जेको आहे मेन गली में वहे पियो, पर हितां जी इंतज़ामिया खे जेका अंगूर सतल आहे उन खे कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु नथो पए। ताकी इहो ॿुधाईंदो हलां सिहत जो पूरी दुनिया में आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे, पर अफ़सोस चवणो थो पए जेको नॉवल जी अस्पताल न अपग्रेड थी सघी आहे, जंहिंजे करे सिहत जी सहूलियतूं न एमरजेंसी जी सहूलियत आहे। हमेशह वांगुरु चूंडियल नुमाइंदा वादा करे वोट वठी वेंदा आहिनि पर ग़ाइब थी वेंदा आहिनि। तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके हर बार इन तक था कामयाब थियनि, 214 PS 40 जो तक आहे, पर अफ़सोस चवणो थो पए सिहत जो आलमी ॾींहुं ते बि नवावली वासी सिहत जी सहूलियत खां वांझियल आहिनि। हिते न कंहिं क़िस्म जी सफ़ाई आहे, न ई हिते जेके नालियूं आहिनि उबतियूं वहण लॻियूं आहिनि। हीउ शहर क़ौमी शहर ते क़ाइमु आहे। हिन अस्पताल खे न अपग्रेड कयो आहे। तव्हांजे रवासी जेके सिहत जी सहूलियत खां बि वांझियल आहिनि। तव्हांजे रवासियुनि आलिम अला अख़्तियारनि खां ऐं ख़ुसूसन चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त पंहिंजा जेके करियल वादा वफ़ा कया वञनि ऐं उन खां पोइ हितां जेका तकनीक जेका अस्पताल उनखे अपग्रेड कयो वञे ऐं पूरे शहर में सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त कयो वञे त जीअं तव्हांजे शहर जो साथ खणी सघनि। जी यूसुफ, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।